कराची में आलमी बैंक जी सिहत ऐं तालीम जे नुमाइंदे लायरी स्टारो जी सरबराही में रुकनी वफ़द सूबे वज़ीर तालीम ऐं सकाफ़त सैयद सरदार अली शाह सां मुलाक़ात कई। मुलाक़ात के दौरान सेक्रेटरी स्कूल एजुकेशन अकबर लगारी समेत बिया ऑफिसर भी मौजूद हुआ। तालीम वाले सूबे वज़ीर आलमी बैंक के वफ़द के बोर्ड दौरान थियल नुक़सान बाबत आगाही ॾिनी। सूबे वज़ीर सैयद सरदार अली शाह वफ़द के ॿुधायो त शुरुआती सर्वे मूजिब 12,000 खां वधीक स्कूल जूं इमारतूं मुकम्मल या जुज़वी तौर तबाह थी वियूं आहिनि। हुन चयो त अञा बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोर्ड जो पानी बीठल आहे ऐं स्कूलनि खे पहुतल नुक़सान जा मुकम्मल अंग अखर अञा अचणा आहिनि, जॾहिं त स्कूलनि जी इमारतनि ऐं फर्नीचर जी मद में थियल नुक़सान जो सर्वे जारी आहे। सरदार शाह चयो त बोर्ड खां पोइ ॿिए इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली सां गॾु स्कूल जे इंफ्रास्ट्रक्चर ते बि तवजह ॾियण जी ज़रूरत आहे। हुन चयो त कोरोना सबबि अॻी तालीम जो नुक़सान थी चुको आहे, वक़्तु ज़ाया करण बदिरां क़दम खणण जी ज़रूरत आहे। हुन चयो त असां हिन वक़्तु तदरीसी अमल खे बहाल करण लाइ आलमी इदारनि जे सहकार सां टेंड स्कूल्स हलाए रहिया आहियूं। उन मौक़े ते वफ़द ख़ातिरी कराई त स्कूल्स में ॿारनि जी वापसी ऐं तदरीसी अमल जी बहाली जे लाइ सिंध हुकूमत जी मदद कई वेंदी। वर्ल्ड बैंक जे वफ़द सूबे जे तालीमी इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली जे लाइ पंहिंजे मुकमल सहकार जो यकीन ॾियारियो।